अचो साईं अचो, वेहो वेहो। ॿुधो आहे अव्हां जो रेट ॿियनि दुकानदारनि खां मथे आहे। मां अवामी शिकायतुनि ते अव्हां वटि आयो आहियां। न साईं, मां त क़सम ते ईमानदार आहियां। ॿियनि दुकानदारनि खां बि घटि रेट ते हलाईंदो आहियां। इहा त मूंखे हिते बीठे ई ख़बर पइजी वेंदी। साईं, अव्हां त असांजा वॾा आहियो, थोरो हथ ओरे कयो त मां हथ खे चुमड़ी ॾियां। तो जहिड़ो ईमानदार दुकानदार किथे बि न हूंदो। बाबा, हिनखे सर्टिफिकेट, क्लियरेंस सर्टिफिकेट ॾे। ही त मार्केट रेट ते हलाए थो। ऐं ही वॾो ठग अथई, तोखे ख़बर ई न आहे। चुप, इहा त तोखे ख़बर ई न आहे। हा साईं, ॾियां थो। ही त नाले जा ठग आहिनि, असुल त असां ठग आहियूं। नौकरी करणी अथई या न? नौकरी जे करे ॾियां थो, न त साईं वेहो, को थदड़ो बदड़ो प्यारियूं अव्हां खे। रोज़ा हलनि था। साईं, पोइ अव्हां खे शाम जो रोज़ो छॾायूं? तकलीफ़ कयो, असांजे ग़रीब खाने ते अची वञिजो। ईअं कर जो अफ़्तारी जो सामान घर मोकिले छॾ। बोतलनि जो क्रेट ज़रूर हुजे, बाक़ी। हा साईं, सम्झी वियोसि, ठीकु आहे, पहुची वेंदो सभु कुझु। अव्हां हलो, महिरबानी साईं अव्हां जी। खंड कीअं किलो आहे? 200 रुपया किलो। 200? अव्हां वटि स्पेशल खंड आहे छा? हे ॾिठई न, जेको चश्मे वारो वञे पियो। बाबा, हिननि खे शाम जो रोज़ो बि छॾाइणो हूंदो आहे। अहिड़ा कई अचनि था, मथां वरी सहाफ़ी बि ईंदा। इन्हनि त असांजो मथो ख़राब करे छॾियो आहे। पोइ ॿुधाए, मां घरों पंहिंजे भरे ॾींदुसि। जे वठणी अथई त वठ, न त हल ॿिया दुकान पिया थी। छा कजे, ओॾो असांखे चवनि था हर को दुकानदार मथे रेट वठे थो। जेको ॾिस हिते बसि ऑफिसर हिते असां वटि, या क़िस्म ते ई लॻे थो त ही दुकान छॾे काॾे निकिरी भॼी वञूं, का मज़दूरी वञी कयूं। हिन दुकानदारी खां असां ईअं ई चङा आहियूं।